जो नाज़ा नालो आहे कौम जी चाचड़ आहियां ऐं महमूद चाचड़ सेको में किलारा का माखो 3 लाख रुपया वतई। उमेर खालदी सेको में किलारा का सीओ वट मांजी कहीं न बुधी आ। मां कूकदी वतदी आ। 7 लाख रुपया मांजा मां बेवाह को फुरिया थन। मांजो थानन ते पुलिस में जेजी जाडे काडे एसपी वटे मांजो इंसाफ न थियो आ। मांजी गुराजर सा सीओ के सखर वारे के त माके इंसाफ कयो वने। माके दिनल रकम वापस कराई। अब पैसा मां नौकरी जे बारे में न त मांजा बचड़ा जेके ड्यूटी में मां पांजो पिया माके चे नौकरी आन मां दींदी आ पैसा 15 लाख घुरियाऊं। महमूद अली चाचड़ घुरिया 15 लाख दे मां हिन के 7 लाख रुपया दिना। मुंहिंजा पेंशन जा पैसा आया लॻा 12 लाख 26 हज़ार। मुंहिंजी पेंशन डबल थी। बाबदा मुलाजिम मुंहिंजो घर वारो जंहिं मांजी इन जो भाउ आशिक अली मां सां गॾु आहे। हे ॿाहिरि महमूद अली चाचड़ ऐं उमेर खालदी ये ॿाहिरि बीठा आहिनि। बैंक कोन ओॾो मूंखे मिलियो आहे चेक यका कढ लॻा आया आहिनि। हे ॿाहिरि बीह रहिया आहिनि। यूबेल बैंक जे अंदरि आशिक अली चाचड़ गॾु आहे। मुंहिंजा पैसा अमूठा मराए हिननि जे अकाउंटनि में विझराई। साल गुज़रियो मां रमज़ान जो महीनो हो। साल थियो मूंखे पैसा न मिलिया। मां पैसा घुरणा कया। घर में हमलो करे मुंहिंजे बच्चन के कुट मार माखे हिन वक़्त माखे चवंदा आहिनि त माखे तासुब खपे। मुंहिंजे बच्चन के माखे केस को हथ खां तोखे मारींदासीं। छाजा पैसा आहिनि। गैर कानूनी माण्हुनि वटि माना पंहिंजा माॾे मोकिलनि था। चवनि था त बाबा धमकियूं ॾिवाए मोकिलनि था। हाणे अॼु एसपी ऑफिस में ज़ोर ॾिवाए बे गुनाह मूंखे चवनि तूं लिखी ॾे फ़ैसिलो। छाजो सही मां फ़ैसिलो लिखी ॾियां। मां सीओ के बि दरख़्वास्त ॾिनी थमा। बाबदा चेयरमैन के भी ॾिनी थमा। बाबदा यूनियनरनि के भी मां ॾिनी थमा। डीआईजी सखर के भी दरख़्वास्त ॾिनियूं आहिनि। एसपी के भी मां दरख़्वास्त ॾिनियूं आहिनि। मुंहिंजो को इंसाफ न थियो। हाणे मुंहिंजी गुज़ारिश आहे मां अर्ज़ कंदी पिया सखर सीएम हाउस के बाबदा के त मुंहिंजो इंसाफ करे इन रक़म जी वापस करे। मुलाज़िम 420 जो केतिरो ज़ैफ़न बेवाहन के फुरियो हूंदो। मां हिकु न आहियां।